अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। महांगाईअ जे मुतासिर अवाम खे रिलीफ न मिलियो। ओगरा जो महीने लाइ LPG जे फ़ी किलो क़ीमत में 8 रुपया 4 पैसा वाधि करे छॾी। घरेलू सिलेंडर जी नई क़ीमत 1572 रुपयनि मां वधाए 1667 थी वई। पेट्रोलियम क़ीमतुनि में बि अॼु रदोबदल थियण जो इम्कान। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 4 रुपया वाधि जी सिफ़ारिश थियल। शिकारपुर में 2 एहलकारनि समेत 3 ॼणनि जी शहादत वारे वाक़िए बैदि पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे हथमी शिकिल ॾेई छॾी। शिकारपुर, कंदकोट, घोटकी ऐं सखर ज़िलनि में हिक ई वक़्तु धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो। ऑपरेशन लाइ टक्सेला खां 3 ऑक्टो बख्तरबंद गाॾियूं बि पहुची वयूं। SSP शिकारपुर चयो आहे त हीउ ऑपरेशन तारीख़ जो वॾो ऑपरेशन हूंदो। वज़ीर आज़म जी सदारत हेठि कोरोना बाबति राब्ता कमेटीअ जे इजलास मुल्क में कोरोना केसेस जी सूरत हाल ऐं मुल्क में तइलीमी इदारा खोलण ऐं इम्तिहान वठण जो जाइज़ो वरितो वियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त वक़्ति सिर फ़ैसिलनि सां मुल्क में कोरोना केसेस में घटिताई आई। सभ खां वधीक केस सिंध में आहिनि। कोरोना जी पखेड़ रोकण लाइ सिंध में वधीक एहतियात जी ज़रूरत आहे। सिंध में पाणी खोट ख़िलाफ़ पीपल्स पार्टीअ जो 3 जून खां 15 जून ताईं एहतजाज जो ऐलान। सिंध खे हिसे जो पाणी ॾियणु, चश्मा झेलम ऐं TP लिंक कैनाल बंदि करण जो मुतालबो। निसार खोड़ो चयो आहे त गैरकानूनी लिंक कैनाल जे ज़रिए सिंध जो पाणी चोरी कयो पियो वञे। इरसा सिंध ऐं पंजाब में पाणीअ जी माप करण लाइ इंस्पेक्टर मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाणी मामलनि वारी वज़ारत पाणीअ खे इंस्पेक्टर जी मुक़ररीअ लाइ ख़त लिखी छॾियो। इरसा तर्जुमान दावा कई आहे त सूबनि में पाणीअ जी विर्छ 1991 वारे ठाह तहत कई पई वञे। ईंदड़ बजट में अवाम खे रिलीफ फराहम कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मईशत जो सफ़र दुरुस्त रुख में जारी आहे, जंहिंजो समर अवाम खे मिलंदो। वज़ीर आज़म इजलास दौरान पार्टी तर्जुमाननि खे मईशत में आयल बहितरी बाबति अवाम खे आगाह करण जी हिदायत कई। मूंसां सियासत न इंसाफ़ कयो वञे, वज़ीर आज़म वाइदो पाड़े इंसाफ़ ॾियारे। PTI अॻवान जहांगीर तरीन चयो आहे त 2 महीना गुज़री विया पर मुंहिंजे ख़िलाफ़ दाख़िल केसनि जी जांच रिपोर्ट साम्हूं न आई आहे। अफ़वाह आहिनि त अली ज़फ़र ज़बानी रिपोर्ट वज़ीर आज़म खे ॾिनी आहे। मोरो तालके जे दर्स जे ॻोठ हारून माछीअ में ओचितो चुल्ह मां चिणक उथण सबबि पोरियत आशिक़ माछी अमजद माछी जुमन माछीअ जे घरनि खे बाहि वकोड़े वई, जंहिंजो इतलाउ मोरो फायर ब्रिगेडियर खे ॾिनो वियो, जंहिंजे देर सां पहुचण करे पोरियतुनि जा 3 घर ऐं उन्हनि में पियल अनाज, कपिड़ा, हंधु, खटूं ऐं ॿियो सामान सड़ी राख बणिजी वियो। मुतासिर खुले आसमान हेठि वेठियल आहिनि। उन मौक़े ते मुतासिरनि ॿुधायो त बाहि लॻण सबबि असांजो घरनि में पियल सभु कुझु सड़ी वियो आहे। असां मासूम ॿारनि समेत निटाण उस में बुख ते वेठा आहियूं, पर हिन महिल ताईं असां वटि को बि चूंडियल नुमाइंदो ऐं आला ऑफिसर लड़ी न आयो आहे। हुननि वस वारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त असांजी माली मदद कई वञे। मोरो वेझो ॻोठ अलादाद में आलमाणी बिरादरीअ जी गॾिजाणी। सेहत, तालीम, रोड समेत पाणीकोट बिरादरीअ जे मामूली झड़नि खे ख़तमु कराइण लाइ उस्ताद गुलाम शबीर आलमाणीअ जी औताक़ ते समाजी मसइलनि जी हल लाइ गॾिजाणी थी, जंहिंमें बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़ीन सेठ हाजी अहमद आलमाणी, नज़र मोहम्मद, अगूणो UC चेयरमैन मीर मोहम्मद, सिराई सोहबत, मोहम्मद यासीन, एडवोकेट गुलज़ार आलमाणी, मुमताज़ आलमाणी, शरफ़ुद्दीन, कामरेड नाज़न, सैफल, गुलाब खान ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त बिरादरीअ जे मसइलनि खे हल करण लाइ तमामु जल्द ॿी गॾिजाणी रखी वेंदी, जॾहिं त अहम सरकारी उहिदनि ते कमु कंदड़ बिरादरीअ जे माण्हुनि खे बि ग़रीब शागिर्दनि जी मदद में हथी वञाइनि। असां न कंहिं सां ज़्यादती कंदासीं, न कंहिंखे करणु ॾींदासीं। जेके बि दुनिया में मसइला थींदा आहिनि उहे ॻाल्हियुनि ज़रिए हल थींदा आहिनि। बिरिया रोड वेझो 1 ॾींहुं अॻु बनीअ ते गाह ते वियल मदरसे जो उस्ताद गुम थियण बैदि संदसि लाश नुसरत कैनाल जे रेगुलेटर वटां हथ। नौजवान जो लाश चाई मनूमल रेगुलेटर जे दरवाज़नि में फाथल ॾिसी बिरिया रोड पुलिस खे इतलाह ॾिनो, जिते पुलिस ॻोठाणनि जी मदद सां नौजवान जो लाश कढराए बिरिया सिटी अस्पताल मां पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले कयो। कंडियारो लॻ भौर जे ॻोठ में मुदसिर भौर जे घर जी भित किरण सबबि संदसि 3 ॿार 5 सालनि जो गुलाम दस्तगीर, 7 सालनि जी आशिया ऐं 8 सालनि जी रेहाना दॿिजी फौत थी विया। खेरपुर जे ॻोठ खेड़ी हबीब में ख़ानगी कंपनीअ जे सेल्स मैनेजर गुलाम सरवर ते बासर अकबर मेमण पारां मुबैना गोली हणी ज़ख़्मी करण ख़िलाफ़ सेल्स वेलफेयर इत्तेहाद पारां
ज़काउद्दीन मुग़ल, तैयब कुरैशी, शफ़ीक आराई, फरहान कुरैशी, रेहान ज़ैदी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त खेरपुर में असांजे कंपनीअ जे सेल्स मैनेजर ग़ुलाम सरवर खे बासर अकबर मेमण मामूली ॻाल्हि तां गोली हणी ज़ख़्मी कयो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि मुतालबो कयो त बासर अकबर मेमण खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। जमायत इस्लामी लेडीज़ विंग पारां फ़लस्तीनियुनि जी हिमायत में ऐं इसराइल जे ख़िलाफ़ उम्मे साइन, ज़फ़र इक़बाल, सरदार अहमद आराई, सरवर अहमद कुरैशी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त इसराइल हिकु इस्लाम दुश्मन मुल्क आहे जेको मुसलमाननि जे क़िबला अवल बैतुल मुक़द्दस ते हमिलो करे केतिरनि ई फ़लस्तीनियुनि औरतुनि ऐं ॿारनि ऐं नौजवाननि खे शहीद कयो आहे, जिन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सकरंड जे इलाइक़े पीर ज़ाकिर जी रहवासण बागड़ी बिरादरीअ जे मर्द ऐं औरत प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ सरवण बागड़ी, राधा राणी ऐं ॿियनि नवाब शाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे चयो त रेलवे फाटक वटि असांजो प्लाट आहे जेको मुंहिंजे वालिद जे नाले ते आहे, जंहिं ते खेलो बागड़ी, ममताज़ रूपो ऐं शहज़ादो बागड़ी ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहिनि। मना करण ते असांजे घरनि में दाख़िल थी असां ते ऐं असांजे औरतुनि ते लठियुनि सां तशदुद करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे, जंहिंजो इतलाउ सकरन पुलिस खे ॾिनल आहे, पर पुलिस का बि मदद न कई आहे। उन्हनि चयो त मुख़ालिफ़ धुर बाअसर आहे, असां ग़रीब मिसकीन आहियूं, जंहिं लाइ असां सां इंसाफ़ कयो वञे। नओं मुक़ररु थियल DIG पुलिस इरफान अली बलोच रेज ऑफिस शहीद बेनज़ीराबाद पहुतो, जिते हुनखे पुलिस जे चाक ऐं चौबद दस्ती सलामी पेश कई, जॾहिं त पुलिस अमले सां हुन जो तारुफ़ पिणु करायो वियो। बाद में DIG पुलिस इरफान अली बलोच जी सदारत हेठि इजलास पिणु मुनक़िद कयो वियो, जंहिं में ऑफिस जे अमले शिरकत कई। इजलास में रेज ऐं अमन अमान जी सूरत हाल ऐं ॾोहनि जी शरह बाबति DIG खे आगाह ॾिनी वई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।